questions of the studio. This is Sal Chandra. So जो lecture जी लैंड टेक्नोलॉजी है उनके कीअं असां सेंड कंदा आहियूं 3 वेज या मुख़्तलिफ़ वे थी सघनि था, यानी कि रिसीविंग ऐं सेंडिंग में असां कहिड़ा यूज़ करे सघूं था, यानी कि कहिड़ा वेज थी सघनि था। जीअं सिंप्लेक्स आहे, हाफ डुप्लेक्स आहे, फुल डुप्लेक्स आहे। सिंप्लेक्स, हाफ डुप्लेक्स ऐं फुल डुप्लेक्स किथे यूज़ कंदा आहियूं? मीन्स त ही डेटा सेंडिंग करने जा वे। सिंप्लेक्स मीन्स असां चई सघूं था यूनी डायरेक्शनल आहे, ही यूनी डायरेक्शनल मीन्स ही सिर्फ ऐं सिर्फ एक साइड में डेटा सेंड कंदो, या तो सेंडिंग होंदी या तो रिसीविंग होंदी। मीन्स सिंप्लेक्स यूज़ थींदो सिर्फ ऐं सिर्फ सेंडिंग जे लाइ या रिसीविंग जे लाइ। उहे कहिड़ा थी सघनि था जेके सिंप्लेक्स में अचनि था? जीअं असां यूज़ कंदा आहियूं कीबोर्ड, असां यूज़ कंदा आहियूं कीबोर्ड चऊं या मॉनिटर चऊं। मीन्स ॿई असांजा मॉनिटर जीअं असां आउटपुट ॾींदो आहे, डिस्प्ले ॾींदो आहे, उहो असांजो मॉनिटर सिंप्लेक्स आहे, हिकु साइड खां डिस्प्ले। या कीबोर्ड आहे, कीबोर्ड कॾहिं बि असांखे आउटपुट न ॾींदो, सिर्फ़ु सिर्फ़ु हिकु ई कमु कंदो इनपुट जे लाइ। इट मीन्स इहो सिंप्लेक्स आहे, तॾहिं असांजी एट द सेम टाइम हिकु ई शइ उहा परफॉर्म कंदो। मीन्स इनपुट ॾींदो त टेक्स्ट ॾींदो, का बि शइ इनपुट नथो ॾेई सघे। या मॉनिटर आहे त मॉनिटर या LCD चऊं त उहे असांजी यूज़ कराए सघूं था विद दी हेल्प ऑफ, इन्हनि खे चई सघूं था सिंप्लेक्स, यानी कि यूनी डायरेक्शनल। उन खां पोइ आहे हाफ डुप्लेक्स। हाफ डुप्लेक्स मीन्स ॿई साइडियूं हूंदियूं, बट रिसीविंग एंड सेंडिंग उन जी वन साइड हूंदो। ॿई वे त हूंदा, वन वे हूंदो। मीन्स अगरि 2 वे आहे त सिर्फ़ु सिर्फ़ु हिकु ई शइ क्रॉस कंदी, ॿी नथी करे सघे। जीअं अगरि असां ॾिसूं त 2 वे त उतां सां ॿई, हिकु ईंदो बि रस्ते सां, ॿियो ईंदो बि। पर हिन में हाफ डुप्लेक्स में सिर्फ़ु सिर्फ़ु हिकु शइ परफॉर्म थींदी, यानी कि वन एट अ टाइम, वन थिंग एट अ टाइम। मीन्स हिकु ई शइ सेंडिंग या रिसीविंग थींदी, या तो सेंड थींदी हिकु शइ, या तो रिसीव थींदी। फॉर एग्जाम्पल जीअं असां इस्तेमालु कंदा आहियूं रेडियो, अगरि हिनखे ॾिसूं त जेको रेडियो हूंदो आहे उहो हाफ डुप्लेक्स में अची वेंदो। रेडियो चऊं या असां यूज़ कराईंदा आहियूं रेडियो सां गॾु जीअं असांजो वॉकी टॉकी, जेका वॉकी टॉकी आहे, सिमिलरली उनखे बि असां चई सघूं था हाफ डुप्लेक्स। छो त वन साइड में असां या त रिसीव करे सघूं था या सेंड करे सघूं था। ॿई शयूं एट अ टाइम असां नथा करे सघूं। अगरि ॿ शयूं असां एट द सेम टाइम यूज़ करणु चाहियूं त हाफ डुप्लेक्स में असां उनखे इस्तेमालु नथा करे सघूं। उन खां पोइ आहे फुल डुप्लेक्स। फुल डुप्लेक्स मीन्स इट अलोस टू आर शेयर द बोथ वे। हीअ असांखे हेल्प कंदो बोथ वे खां, बोथ वेज खां असांखे हेल्प ॾियारींदो, यानी कि डेटा खे सेंड करण जे लाइ असां इस्तेमालु कराईंदासीं फुल डुप्लेक्स। फुल डुप्लेक्स मीन्स अगरि वन वे रोड आहे, हिकु रोड सां गाॾी ईंदी, ॿी गाॾी बि ईंदी, मीन्स असांजी एट द सेम टाइम हिकु कार वई, ॿी अची वई ॿी साइड मां, उनजे लाइ असां इस्तेमालु कराईंदा आहियूं फुल डुप्लेक्स। जीअं असां सेल फोन सां यूज़ कंदा आहियूं कॉल, सेल फोन खां जीअं असां या फ़ोन हुजे उहा बि असांजी डायरेक्टली यूज़ कराईंदा आहियूं टेलीफोन जे कम में। सॉरी, जेका टेलीफोन हूंदी या सेल फोन हूंदी उनजे लाइ असां इस्तेमालु कराईंदा आहियूं कंहिंखे फुल डुप्लेक्स। फुल डुप्लेक्स असांजी यूज़ थींदी आहे टू वे कम्युनिकेशन, मीन्स टू वे कम्युनिकेशन। ही टू वे कम्युनिकेशन इन बोथ वे, ही वन वे कम्युनिकेशन आहे। असां हिनखे ईअं चई सघूं था त ही वन वे कम्युनिकेशन आहे, ही यूनी डायरेक्शनल कम्युनिकेशन आहे, यानी कि सिंगल लाइ यूज़ कंदासीं। ही तरीक़ा आहिनि डेटा खे सेंडिंग ऐं रिसीव करण जे लाइ। त असांजी डेटा कीअं रिसीव थींदी आहे, कहिड़ा डिवाइसिस कहिड़े असां इस्तेमालु कयूं, सिंप्लेक्स आहे, हाफ डुप्लेक्स आहे, फुल डुप्लेक्स। ही बि लैंड टेक्नोलॉजी आहे, जीअं लैंड इथरनेट वारा टाइप्स आहे, ही बि उनमें अचनि था लैंड टेक्नोलॉजीज़ में। अगरि असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे प्लीज़ शेयर ऐं लाइक करियो। थैंक यू।